Make sure with something is really doesn't matter life of every single one of us. Why is it so important to wake up early? The question, the new, no? Afghanistan is one of those countries that you know majority for young generation and असां बि 4 साल BS में डिग्री कई थी पर एड़ी इंग्लिश कॾहिं न ॻाल्हाई न कोई एड़ी इंग्लिश कॾहिं ॿुधी सी पर ही अॼु जी इंग्लिश मां ॿुधमि त मूंखे माना सम्झ में न पई अचे अलाए कहिड़ो एक्सेंट आहे लफ़्ज़ सम्झ में नथा अचनि इहो बि सम्झ में नथो अचे त इंग्लिश थी ॻाल्हाए अलाए ॿी का ॿोली थी ॻाल्हाए अलाए छा थी चए मूंखे त सम्झ में कान थी अचे every day try to ॾाढी ॾुखी इंग्लिश आहे मूंखे सम्झ में नथी अचे जेतिरा हेतिरा स्टूडेंट हिते वेठा आहिनि अकेडमी में जेके इन लेवल जी इंग्लिश सम्झनि था त मूंखे सम्झ में इहा ॻाल्हि नथी अचे त उन्हनि खे कहिड़ी ज़रूरत आहे आइल्स या टॉफिल जी उहो हिते सेंटर ते वधा पैसा भरनि हर भुर थींदी आहे बड़ा वरी सम्झोसि try to wake up early. 24 hours for me, 24 hours for you, 24 hours for him, for every single one of us. And also for 24 hours for me, 24 hours for you, 24 hours for her. इहा ॻाल्हि सम्झ में अदरवाइज़ सॼो मूंखे कुझु बि सम्झ में कोन आहे बहरहाल अहिड़ा टीचर आहिनि अहिड़ा टीचर असांजे समाज में आहिनि असांजी यूनिवर्सिटी में बि हिकिड़ो अहिड़ो टीचर हो जेको इंग्लिश ईअं ॻाल्हाईंदो माना हिन वांगुरु त न ॻाल्हाईंदो हिनखे सम्झ में नथी अचे अलाए कहिड़ी इंग्लिश थी ॻाल्हाए पर हुनजी माना कुझु लफ़्ज़नि जी वोकेबुलरी हूंदी पोइ सॼो ॾींहुं झाड़ींदो हुई इंग्लिश हर भुरो असांखे चवंदो BBC लंडन ॿुधो BBC लंडन ॿुधो रेडियो दुकान ते ॿुधो बाबा ज़मानो चेंज थी चुको आहे बाबा हींअर पॉडकास्ट आहिनि यूट्यूब आहे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इंटरनेट ते अवेलेबल आहिनि न्यू टेक्नोलॉजी आहे हुनजी एडवाइस ॾियो न उहो चवंदो माना BBC लंडन में ई ॿुधो हर भुरो रेडियो हाणे उहो रेडियो मां ॾाढे जो उहो ॾाढे वारो खणी आयुमि हुते ॻोल्हिया पियो चैनल रुगो BBC उर्दू बि हले लंडन त हले ई कान पई हाणे हुनजो माना ईअं कुझु अंदाज़ हो Yeah man, listen to BBC London. You will improve a lot of your English. ॿ टे हिकिड़ा लफ़्ज़ हूंदा सॼो ॾींहुं पियो माना रिपीट कंदो 4 साल में हिकिड़ो लफ़्ज़ बि उन टीचर मां असां न सिखियो हाणे अहिड़ा माण्हू जेके आहिनि हर भरू माना ज़बरदस्ती था कनि एक्सेंट सां छेड़छाड़ था कनि असांखे नथो अचे असां पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाईंदा आहियूं असांखे जेको मिक्स हूंदो आहे असांजो एक्सेंट माना इंग्लिश में मिक्स हूंदो आहे सिंधी जो एक्सेंट असांजो माना जेको इंग्लिश जो एक्सेंट हूंदो आहे उहो ईअं हूंदो आहे त यू गो टू स्कूल आई कम टू स्कूल पर ही जेके इंग्लिश ॻाल्हाइनि था अलाए कहिड़ी था ॻाल्हाइनि इंग्लिश ॻाल्हाए मूंखे सम्झ में नथी अचे त इंग्लिश ॻाल्हाइनि था छा जी बहरहाल मूंखे इहा ख़बर पई त आइल्स या टॉफिल जी माना हिते लॻो पियो आहे टैग हिननि जी माना वीडियो में त माना इहा सम्झ में अचे पई त आइल्स या टॉफिल जी तयारी कराइनि पिया बहरहाल इहा ॻाल्हि सम्झ में अञा बि नथी अचे त जेके हेतिरा स्टूडेंट हिते वेठा आहिनि वांदा उन्हनि खे हेतिरे जे इहा लेवल जी इंग्लिश सम्झ में अचे थी त पुटु तव्हां डायरेक्ट वञी आइल्स या वञी टेस्ट ॾियो तव्हां त 10 आउट ऑफ 10 बैंड खणी ईंदव तव्हांखे त हिन जी ज़रूरत बि कान पवंदी त हर भुरो हिननि वटि वेही जेको आहे सो पैसा ख़र्च कयो पर सम्झ में नथी अचे अलाए कहिड़ी लेवल जी इंग्लिश सिखण था चाहिनि सफ़ा को एडवांस लेवल जी इंग्लिश आहे हिननि वटि अलाए छा जेकी असां हिन महिल ताईं ॿुधी न आहे असां त माना पंहिंजे ज़माने में जेकी इंग्लिश सिखीसीं त ग्रामर सिखंदा हुआसीं असां सही तरह सां आई गो टू स्कूल यू गो टू स्कूल इन खां वधीक ग्रामर असां में जेकी बुक्स आहिनि उन्हनि में असां ॿी कुझु सिखी कोन्हासीं छाजे करे आई गो टू स्कूल या वी गो टू स्कूल आई ईट मैंगो माना सम्झोसीं त 12 महीना इहे असांखे अंब ई खाइणो आहे सीज़न हुजे न हुजे छाजे करे जो बुकनि में ॿी का शइ अची नथी सघे आई गो टू स्कूल खां सवाइ बसि इहो ई आहे हिते हीअ इंग्लिश ॿुधीसीं पर मूंखे इहा सम्झ में न आई त हीअ इंग्लिश वाक़ई में आहे बि या ॿी का लैंग्वेज बहरहाल तव्हां पाण सम्झो मां छा थो चई